प्रियालोء जे कच्चे वारे इलाइक़े में सवें ॻोठ बोड वारे पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठनि में पाणी दाख़िल थियण सबबि ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाइण तहत लॾ बलाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। थाल्के किंगरी जे पाणी हेठि आयल इलाइक़नि मां बुढो फैज़, मोहम्मद नारेजो, बुढी कुंदर, मोर जबर शेख, केटी घुमरा, सादिक कल्होड़ो, मुला जापिर, केटी पिड़िया, दोस्त मोहम्मद जूनेजो ऐं दह मोहल समेत ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि गुलाम शबीर खरूस, कजलो खरूस, इमामुद्दीन खरूस, मोहम्मद परेल मोहम्मद पीरल नारेजो, अल्हारीनो मंगणे जो ऐं ॿियनि जो चवणु आहे त पाणी जी चाढ़ सबबि शहरनि तरफ़ अची वञण जा रस्ता बंदि थी विया आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु फसल तोड़े चौपाए माल जो चारो पिणु पाणीअ हेठि अची वियो आहे। हुननि वधीक चयो त हिन महल ताईं पाणी मां ॿाहिरि कढण लाइ इंतिज़ामिया के बि उपाउ नाहिनि वरिता, जॾहिं त कचे में पाणी वधी वञण करे ॻोठाणा पंहिंजी मदद पाइण तहत ॿाहिरि निकिरण जी कोशिश करे रहिया आहियूं। हुराफेज़ मोहम्मद बिंडो जे कच्चे वारे इलाइक़े में पाणीअ जे हेठि आयल ॻोठ शाहनवाज़ खरूस में क़ाइम मदरसा अनवार साहिबा बि पाणी हेठि अची वियो, जंहिं करे मुसाफ़िर शागिर्द पंहिंजी घरनि ॾांहुं रवानो थी विया आहिनि।